पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि रंग लातो। केटी बंद जे चइनि ॻोठनि ॻोठ हाजी अबू जत, ॻोठ हारून जत, ॻोठ अब्दुर्रहमान शेख ऐं ॻोठ अल रखियो बडालो जे सामूंडी पाणी खां बचाव लाइ रंगबंद ॾिनो वियो। जंहिं करे ॻोठाणनि में सुरहाणी छायल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम नबी ख़ासकेली। नाज़रीन वक़्तु असीं केटी बंदर शहर में मौजूद आहियूं। केटी बंदर शहर भरिसां PS 78 घोड़ाबाड़ीअ जे MPA हाजी अली हसन ज़रदारी पारां हिते जेको आहे 3000 खां वधीक घरनि जेका उन्हनि जे लाइ हिते जेकी आहे रिंग बंद जेकी ॾिनी वई आहे। ऐं ॻोठाणनि में तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर छयल, जॾहिं त हिते 3 वॾा ॻोठ आहिनि उन्हनि जे लाइ हिते रिंग बंद जेकी ॾिनी वई आहे। ऐं उहे ॻोठाणा बि असां सां मौजूदु आहिनि। अचो त वधीक उन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कीअं था कनि। असांजो MP हाजी अली हसन ज़रदारी असांजे माण्हुनि लाइ वॾी महिरबानी करे इहे बंदि ॾिनी आहे। इहे दरिया में सामुंड में वेठल हुआ वीचारा ॿुॾी वेंदा हुआ, उन बचा होड़नि में चाढ़ींदा हुआ ऐं उन्हनि खे वॾी सहूलियत ॾिनी। इहे बंदि ॾिनी आहे 3000 माना घर 4000 घर उन बंदि में जेको हारून जत ऐं अला रखियो बडालो ऐं अब्दुर्रहमान शेख उन्हनि जी सहूलियत लाइ इहे बंदियूं ॾिनी आहे। उन्हनि खे उन जा बचा जेके त खणी माना केटी अस्पताल ताईं कोन पुॼंदा हुआ, पर हाजी जी वॾी महिरबानी। शुक्र अदा करियूं पिया अली हसन ज़रदारी जी। असां घटि में घटि 4-5 हज़ार घर आहियूं। एॾा ॿार समुंड में पिया हुआसीं। असांखे वॾी महिरबानी हुनजी थी जो असांखे कढी एॾा मथे कई आहे केटी बंदर। हाणे असां कुझु न कुझु हाणे सही थी आहियूं। वॾी उनजी महिरबानी थींदी। हाणे असीं सहूलियत आहे असांखे वॾी डॉक्टरनि जी अस्पतालनि जी हर शइ जी सहूलियत आहे। हर शइ जी असांखे सहूलियत आहे। हाणे वॾी महिरबानी थी हाजी अली हसन ज़रदारी जी। इहे असांजा माण्हू वीचारा इलाही ॾुखिया गुज़ारींदा हुआ खारे में, उतां कढी आया आहिनि। ठीकु आहे, हिते पहुता आहिनि, उनजा बिल्कुलु शुक्रगुज़ार आहियूं। हाणे उन खे हिते बिल्कुलु सहूलियत आहे, अस्पताल रोड रस्तो हर मौजूदु आहे। शुक्र अदा करियूं था हाजी हुसैन ज़रदारी जो। ज़रदारी साहब जी आहे त असां बीमारी खे हाणे मसइलो असां महिरबानी थींदी हल थी विया आहिनि। सम्झे न, त जेका असांजे बंदि रिंग बंदि नहीं आहे इहा सम्झे सही आहे असांजे लाइ। हाणे असीं हिते रहंदासीं, हिन सां गॾु आहियूं 24 कलाक असीं उनजो शुक्र अदा करियूं था त असां ते महिरबानी कई आहे हाजी अली हसन ज़रदारी। साईं पहिरीं तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं थींदियूं? असांखे तकलीफ़ इहा ई हूंदी हुई, केतिरी जानियूं माण्हुनि जूं तबाह थी वई हलियूं। सम्झे डॉक्टरनि खे कोन पहुची सघंदासीं, दरिया जो रस्तो हूंदो हो। सम्झे न, इन ई वजह सां केतिरा माण्हू तबाह थी चुकिया। सम्झे हिन वक़्तु असां महिरबानी इहा थींदी जेको असांखे हाजी अली हसन ज़रदारी कची बंदि हणाइणी आहे। कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु गुलाम नबी ख़ासकेली, धरती TV केटी बंदर।